भगवान रघुनाथ जॾहिं वनवास विया, जंगल में माता शबरी स्वागत कयो ऐं उन्हनि खे जूठा बेर खाराया, त लक्ष्मण महाराज भगवान सां गॾु हुया। लक्ष्मण महाराज ॾिसनि चयो कमाल आहे, हाँ सॼो जगत इन्हनि खे मर्यादा पुरुषोत्तम तो चए। हाँ प्रभु श्री राम आहिनि ऐं अयोध्या जा राजकुमार राजा आहिनि अयोध्या जा, ऐं प्रभु ई छा था कनि, जूठा बेर था खाइनि। हलो बेर अगरि भगवान खे पसंदि बि हुजनि त फल मूंखे चवनि त मां वण मां तोड़े बि आणे ॾियानि, पर हे छा हिन नंढी जात वारी शबरी जा भगवान जूठा बेर था खाइनि। लक्ष्मण महाराज जे मन में बि शंका आई, तो उन्हनि बेर स्वीकार न कया। माता भीलणी उन्हनि खे बि बेर ॾिना कि लक्ष्मण भैया तव्हां बि खाओ। उन्हनि वरिता, हा हा भगवान चवनि था खाओ न भाई खाओ, हथ में छो रखिया अथव? जी प्रभु खाऊं था, बिल्कुलु खाऊं था। भगवान बेर खाइनि था ऐं संत त ॿुधाइनि था कीअं था खाइनि ख़बर अथव? थींदो आहे न कोई अगरि असांखे कुझु जूठो ॾे, मान लो केॾी महिल फासी पऊं कि कंहिंजो जूठो खाइणो पए, भाई चओ हरे राम। हालांकि इहो नियम कोन्हे भाई, है ना, कोशिश कंदा कयो। ये सब हो तो जूठा खाने से प्यार बढ़ता है, चओ हरे राम। हाँ संतन जो खाओ, भगवान जो भोग लॻल खाओ त उहो प्रेम त ज़रूरु वधंदो, भक्ति त ज़रूरु वधंदी। बाक़ी सब मनगढ़ंत ॻाल्हियूं तो, जूठा खाने से प्रेम बढ़ता है, चओ हरे राम। तो भाई कोई अगरि असांखे जूठो मान लो हथ में अची वञे कंहिंजो, त पोइ असां त अहिड़ा इंसान आहियूं न, छा कंदासीं, जंहिं पासों खाधल हूंदो उनखे छॾे ॿिए पासों खाईंदासीं, ईअं कंदा आहियूं न। पर रघुनाथ प्रभु राम कीअं पिया खाइनि ख़बर अथव? जंहिं पासे भीलणी माता चखियो आहे, शबरी माता, उन पासों भगवान खाइनि। लक्ष्मण महाराज अञा ॾिसनि चयूं बसि बची कुची जेकी मर्यादा हुई उहो बि भगवान छॾींदा कोन, चओ हरे राम। सभु भुलिजी वेंदा अॼु प्रभु। लक्ष्मण जी तव्हां बि खाओ, तव्हां बि खाओ। लक्ष्मण महाराज छा कनि, पंहिंजे मुख ताणी खणी अचनि ऐं ॿिए पासे खां खाइनि, चओ हरे राम। उन पासे खां न खाइनि जितां माता शबरीअ चखियो आहे, ॿिए पासे खां खाइनि ऐं धीरे सां फिटी करे छॾनि। हिकु ई खाधो लक्ष्मण महाराज, बाक़ी त जेके भगवान ॾियनि उहो धीरे धीरे फिटी कंदा विया। खाधो न, चओ हरे राम। ऐं भगवान रघुनाथ सभु ॾिसनि, मुस्कुराइनि पिया। अॻिते वधिया, हाणे त कथा तव्हां ॿुधंदव ई अॻिते। अच्छा ये कथा रामचरितमानस में न लिखियल अथव भाई, है न, अन्य कई रामायण आहिनि उन्हनि में इहो वर्णन ईंदो आहे, चओ हरे राम। अॻिते कथा, लंका ते जेॾी महिल भगवान चढ़ाई कई ऐं लक्ष्मण महाराज खे तीर लॻियो, भाई कथा यादि अथव न, तीर लॻो, मूर्छित थी किरी पिया, राम जी जे गोद में हुया। हनुमान जी महाराज विया, पर्वत पूरो खणी हली आया ऐं संजीवनी बूटी जेॾी महिल आई, इलाज थियो त लक्ष्मण महाराज वरी बीह रहिया, वरी ठीक थी विया, सभु बढ़िया थी वियो। वरी उन्हनि युद्ध कयो ऐं जीत प्राप्ति कई। वापसि जॾहिं अयोध्या आया त हिकु ॾींहुं सरयू जी जे किनारे राम जी लक्ष्मण महाराज ॿई वेठा हुया ऐं राम जी चर्चा कनि पिया लक्ष्मण महाराज खां। त लक्ष्मण महाराज चयो कि भैया प्रभु रघुनाथ जी, मुंहिंजी ॿ माताऊं आहिनि। ॿ माताऊं कीअं भाई? चई हिकिड़ी त जंहिं मूंखे जनमु ॾिनो, मुंहिंजी जननी, हा हा। चयूं ॿी संजीवनी बूटी, उहो बि मुंहिंजी माता आहे, उन ई त प्राणनि जी रक्षा कई। उहो अगरि संजीवनी बूटी न खणी चवंदा हनुमान जी त मुंहिंजा प्राण न बचंदा। राम जी खिलण लॻा, चयूं लक्ष्मण बराबरि तुंहिंजी ॿ माताऊं अथई, हिकिड़ी माता जंहिं तोखे जनमु ॾिनो, पर ॿी संजीवनी माता न, कंहिं ॿी माता अथई तुंहिंजी शबरी, चओ हरे राम। ॿी माता केरु आहे? शबरी। अरे लक्ष्मण महाराज हैरान, चई शबरी? शबरी केरु? उहो ई जेकी जंगल में मिली वनवास जे वक़्तु, जंहिं तव्हांखे जूठा बेर खाराया, हा हा उहो ई तुंहिंजी माता आहे, उन ई तुंहिंजे प्राणनि जी रक्षा कई आहे। चई प्रभु मां सच ॿुधायां, मूंखे त ॻाल्हि पसंदि न पई अचे, तव्हां हुनजा जूठा बेर था खाओ, मर्यादा पुरुषोत्तम रघुनाथ आहियो तव्हां, ऐं मां सच ॿुधायांव त मां त खाधा बि कोन, मां त फिटी कया। भगवान चवनि था हा मां ॾिठो, उनजा खाधल तूं खाधा कोन, बेर तूं फिटी कया। चई लक्ष्मण तोखे ख़बर आहे, उहे बेर जेके तूं फिटी कया, उहे ई वञी हिमालय ते संजीवनी बूटी ठही, चओ हरे राम। उहो ई संजीवनी बूटी ठही भाई, ऐं जंहिंजे कारण तुंहिंजे प्राणनि जी रक्षा थी।